अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं यूसुफ खे कैद में मोकिलण लॻा त ॿ नौजवान कैदी बि साणस कैद खाने में दाख़िल थिया। उन्हनि मां हिक यूसुफ खे चयो त बेशक मूं ख्वाब में ॾिठो आहे त अंगूर मां शराब निपूड़े रहियो आहियां, ऐं ॿिए चयो त बेशक मूं बि ख्वाब ॾिठो आहे ऐं पाण खे पंहिंजे मथे ते मानी खणंदे ॾिसां थो जंहिं मां पखी चुगी रहिया आहिनि। ए यूसुफ, असांखे इन जी ताबीर ॿुधाए, बेशक असीं तोखे भलारनि मां ॾिसूं था। यूसुफ खे चयो जेको ताम तव्हांखे खाइण लाइ ॾिनो वेंदो आहे उहो तव्हां वटि अञा ईंदो ई न, त उन जे अचण खां अॻु तव्हां ॿिन्ही खे तव्हांजे ख्वाबनि जो ताबीर ॿुधाईंदुसि। इहो मां ॿिन्ही खे ॿुधाइण उन ई इल्म मां आहे जेको मुंहिंजे पालणहार मूंखे सेखारियो आहे। बेशक मूं इन क़ौम जो दीन तर्क कयो जेके अल्लाह ते ईमान नथा आणी ऐं उहे आख़िरत जा बि मुनकर आहिनि, ऐं मूं त पंहिंजे अबनि ॾाॾनि इब्राहिम, इसहाक ऐं याकूब जे दीन जी पैरवी कई आहे। ऐं असांखे इहो लाइक़ न आहे त अल्लाह सां कंहिं बि शइ खे शरीक करियूं। इहो असां ते ऐं सभिनी इंसाननि ते अल्लाह जो फज़ल ऐं करम आहे, पर घणा माण्हू शुक्र नथा कनि ऐं अल्लाह जो एहसान नथा मञनि। तबलीग जो सिलसिलो जारी रखंदे यूसुफ तौहीद जो दर्स ॾींदे चयो, ए मुंहिंजे कैद खाने जा साथियो, भला इहो त ॿुधायो त छा जुदा जुदा ऐं घणा रब बहितर आहिनि, या अकेलो हिकु ज़बरदस्त ऐं गालिब अल्लाह। तव्हां अल्लाह खां सवाइ जिन जी पूॼा कंदा आहियो उहे रुॻो नाला आहिनि जे अव्हां ऐं अव्हां जे अबनि ॾाॾनि खणी रखिया आहिनि। उन्हनि लाइ अल्लाह को बि दलील नाज़िल न कयो आहे ऐं न उन्हनि जे हथ में कुझु आहे, ऐं हुकुम जो इख्तियार त सिर्फ़ अल्लाह लाइ ई आहे, ऐं उन ई हुकुम ॾिनो आहे त सवाइ उन जे ॿिए कंहिंजी बि इबादत न करियो। इहो ई सिधो दीन आहे, पर घणा माण्हू नथा ॼाणनि। ए मुंहिंजी कैद जा साथियो, अवां मां हिकिड़ो त पंहिंजे आका यानी मिस्र जे बादशाह खे शराब पियारींदो ऐं ॿिए खे फाही ते चाढ़ियो वेंदो, पोइ पखी उन जे मथे मां खाईंदा यानी मगज़ खाईंदा या चुगंदा। जंहिं मामले बाबति तव्हां ॿई पुछो था उन ई जो फ़ैसिलो थी चुको आहे, ऐं उन्हनि ॿिन्ही मां जंहिं बाबति गुमान हुयसि त नेठ आज़ाद थींदो तंहिंखे चयाई त मुंहिंजो ज़िक्र पंहिंजे आका यानी बादशाह वटि कजाई त यूसुफ बेगुनाह कैद खाने में पियो आहे। पोइ हुन यानी जेको शख्स आज़ाद थियो हो तंहिंखां शैतान इहा ॻाल्हि पंहिंजे आका सां करण विसाराए छॾी, तंहिं करे हू यानी यूसुफ कुझु साल कैद में पियो रहियो।